अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध खबरुनि जो स्टोर जारी है। तव्हां सां रतोदरो मां ख़बर शेयर कंदा हलूं। रतोदरो जो क़दीमी कब्रिस्तान सैयद मुबारक शाह मां म्यूनिसिपल कमेटी रतोदरो जी लापरवाही ऐं नाअहली सबबि 15 ॾींहं गुज़रण बावजूदि हिन वक़्त ताईं बरसाती पाणी निकाल न थी सघियो। बरसाती पाणी निकाल न थियण जे करे सभई क़बरूं मुसमारजी वियूं, जंहिंजे करे शहरियुनि आफ्ताब अली कुंबर, शाबान अली भुट्टो, रफ़ीक अहमद बोस्तार, ज़ाहिद हुसैन चन्ना ऐं ॿियनि शहरनि मीडिया सां ॻाल्हाईंदी चयो त नाहिल ऐं करप्ट म्यूनिसिपल इंतज़ामिया शहर खे त गंदगी जो ढेर बणाए छॾियो आहे, पर अफ़सोस जो म्यूनिसिपल जे करोड़नि रुपया माहवार बजट हुजण बावजूदि बि कब्रिस्तान में भी गोॾे जेतिरो पाणी बरसाती बीठल आहे, जेको 15 ॾींहं गुज़रण बावजूदि हिन वक़्त ताईं निकाल न थी सघियो आहे, जंहिं सबबि सभई क़बरूं मुसमारजी वियूं ऐं केतिरियूं ई क़बरूं हेठि लही वियूं आहिनि, जंहिंखे ॾिसी ॾाढी तकलीफ़ थिए थी। एतिरे क़दुरु जो नओं फौत थियल मैयत खे दफ़नाइण ऐं पंहिंजे प्यारनि जे क़बरनि ते क़ुरान ख़वानी ऐं कुल पढ़ण लाइ ईंदड़ माण्हुनि खे बीठल बरसाती पाणी मां गुज़रणो पवे थो। हिननि पंहिंजे तक जे चूंडियल MPF फुराल्टा प्रो MNA बिलावल भुट्टो ज़रदारी वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह खां मुतालबो कयो त म्यूनिसिपल कमेटी जी नाइल इंतज़ामिया ख़िलाफ़ नोटिस वठी कब्रिस्तान में बीठल बरसाती पाणी जल्द खां जल्द निकाल करायो वञे। वधीक ख़बरूं ॾिसण लाइ विज़िट कंदा असांजी वेबसाइट www.sindhajraknews.com।